अस्सलाम वालेकुम। सुबह जा थिया आहिनि 7:30 ऐं अॼु आहे अरबा जो ॾींहुं ऐं मां हिते पंहिंजे लाइ कबाब जो सैंडविच ठाहियो आहे ऐं कुझु कबाब हिते ॿियनि फैमिली मेम्बर्स लाइ बि तरे रखिया अथमि। चांहि रखी आहे पंहिंजे लाइ हिते ठाहिण जे लाइ। सो इहो मुंहिंजो नाश्तो आहे ऐं बुख लॻी अॼु मूंखे ॾाढो सवेर, तंहिंजे करे मां इंतज़ारु न करे सघियमि ऐं हाणे खां ई जेको आहे मां पंहिंजो नाश्ते जो कमु शुरू कयो आहे। सो हाणे कयूं था नाश्तो। हिते रखी आहे मां ॾही ॼमाइण जे लाइ, नाश्तो करे वरितो, उन खां पोइ इहे कमु कया आहिनि ऐं हिते मासी मानी पचाए छॾी आहे। हिन जे लाइ बि हिन में हिकिड़ो मानी में कबाब विझी छॾियो आहे ऐं उन खां अलावा तारीख़ जो लंच ठाहियो अथमि ऐं हीअ मां कबाब ऐं मानी जो रोल ठाहियो आहे ऐं हिननि जी रेसिपी बि मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त। मां अंदरि अची वई आहियां ऐं इहे मूं कपिड़ा कढिया आहिनि जेके लास्ट ईयर मूं वरिता हुया। इन्हनि मां काफ़ी सारा त मां हिननि खे सिबी ॾिना, अञा इलाही रहनि पिया, त मूं सोचियो त अॼु इन्हनि खे कढां ऐं सोचां त हिननि खे छा करिणो आहे। हीअ त हिकिड़ी वाइट मुंहिंजी शलवार आहे, इहा बि मूंखे सिबणी आहे, पर पंहिंजा कपिड़ा मां फ़िलहालु नथी सिबां। फ़िलहालु वारो आहे राजिया ऐं हादिया जे कपिड़नि जो। सो ही गुज़िरियल साल जा आहिनि सभु जेके मूं हितां ई वरिता हला अटकाणे मां जितां हिन साल वरिता आहिनि। सो माशाल्लाह काफ़ी सारा आहिनि, त मां ॾिसां थी त हिननि मां छा थो ठही सघे, त इहो मां हिननि जे लाइ ठाहियां थी। ऐं हाणे मूंखे कुझु देरि कमु करिणो आहे कंप्यूटर ते, सो वञां थी फ़िलहालु कंप्यूटर जे तरफ़। हिते मां कुझु कपिड़ा कटिंग करे रखिया आहिनि। हिन येलो मां ॿिन्ही भेणुनि जा थिया आहिनि, राजिया ऐं हादिया जा। हे सिर्फ़ु राजिया जो थियो आहे, मुंहिंजे सूट मां बचियल पीस हुयो ऐं हीअ जेके मां हिन दफ़े सिबिया आहिनि त इतफ़ाक़ सां इहे कपिड़ो कढियमि त इहे सेम कलर आहे, त मूं चयो हाणे जेको आहे हीअ मां रखी थी छॾियां वापसि, कोई ज़रूरत न आहे, हिकु जहिड़ा थी वेंदा। बाक़ी हे आहिनि, हीअ पर्पल आहे हिकिड़ो, हीअ डॉट्स वारो आहे ऑरेंज, हीअ प्लेन बि आहिनि। प्लेन त मां लास्ट ईयर राजिया जो ॾाढो प्यारो सूट हिन मां सिबी चुकी आहियां। ऐं वॾी ॻाल्हि इहा त पोएं साल मूंखे इहे टे पीसिस सेम हो आहे कपिड़ो, टे पीसिस 150 रुपए जो माना मिलियो हिकिड़ो हीअ सेट। त हाणे वरी इहे जेके वरिता आहिनि इहे हिन साल टे पीसिस 200 जा मिलिया। एतिरो सारो फ़र्क़ु अची वियो आहे क़ीमतुनि में। घर जी सफ़ाई सुथराई जो कमु थी रहियो आहे, तक़रीबन 10:30 थिया आहिनि। हिते सभिनी प्लांट्स जे मथां जेको इलाही सारी डस्ट पियल आहे ऐं जॾहिं खां मां वापसि आई आहियां लाड़काणे खां त मां हिननि मां कंहिंखे बि साफ़ु न कयो आहे, ॼाणी वाणी न कयो आहे। वजह ॿुधायां थी, हिते बि ॾिसो हिननि जा पीला पन थी विया आहिनि, इलाही पाणी विझिणो आहे हिननि में, हिननि खे धोइणो आहे। असल में छा आहे त जॾहिं ॿार ईंदा घर त इहे हादिया जे करे मूंखे सभु शयूं हटाइणियूं पवंदियूं, त जॾहिं मां इहे शयूं हटाईंदमि त फाइनली मां इन्हनि खे धोईंदमि बि, साफ़ बि कंदमि ऐं हिकु ई दफ़ो हटाईंदमि। किचन में बि जेको मनी प्लांट आहे उन ते बि इलाही डस्ट आहे, सो बसि इहो हिकु ॿ ॾींहं सिलाई जो करे वठंदमि, पोइ ही सॼा प्लांट्स जेके आहिनि मां साफ़ु कंदसि। 12 थी विया आहिनि ऐं मां आई आहियां किचन में बोड़ पचाइण। कटिंग जेका आहे काफ़ी सारी कई आहे ऐं अञा कुझु कपिड़ो रही बि अथो, थी सघे थो सभु न बि सिबां, जीअं हो हिकिड़ा ब्लू वारा सेम कलर जा हुया त मूं छॾे ॾिना आहिनि। ऐं उनखां अलावा थी ॾिसां ॾही जी अञा ॼमण में टाइम आहे ऐं मां पचायां थी गोभी भाॼी वरितमि ही हाणे, ऐं मटर छिलियां थी पई, गोभी कटे छॾी आहे ऐं गोभी मटर ऐं पटाटो बि हिकिड़ो हिते भिॼाए रखियो आहे त जीअं हिनजी मेर मिटी ॻरी वञे ऐं जेसिताईं दाग थींदो तेसिताईं मां मटर छिले वठंदसि। 6 थियण वारा आहिनि शाम जा तक़रीबन, ऐं हीअ माप जा फ्रॉक पिया आहिनि हिते ऐं हिननि ॿिनि मां अञा मां ठाहींदमि, पर्पल मां बि ऐं हिन ऑरेंज डॉट्स वारे मां बि। इन जी अञा कटिंग करणी आहे। कुझु हे पीसिस कढिया आहिनि, ॾिसां थी हिननि मां अगरि हादिया जो ठही वियो, छो त हीअ प्रिंट ऐं कलर मूंखे इलाही थो वणे ऐं लॉन आहे नरम कपिड़ो, त दिलि चाहे थी इन्हनि मां कुझु ठाहियां। सो हलूं था ॿाहिरि हाणे, इन कम खे हिते छॾियां थी फ़िलहालु। किचन में अची वई आहियां ऐं राति जो पचाईंदमि चिकन जो पुलाव। त सुराणे चांवर भिॼाए वई आहे, सुराणे हिन महिल वेंदी आहे नमाज़ पढ़ी मथे वॉक करणु। हीअ आहे टमाटर पेस्ट, जॾहिं मां न हुयमि घर में त इलाही सारा टमाटर किथां गिफ्ट में आया हुआ, त सुराणे मूंखां पुछियो फ़ोन करे त मां हिननि जो छा कयां, त मूं चयोमांसि त हिननि जो पेस्ट ठाहे फ्रीज़ कर। सो असां वटि अहिड़ा इलाही सारा बॉक्सिस जेके आहिनि फ्रीज़ थियल आहिनि, त पुलाव में विझण जे लाइ टमाटर कढिया आहिनि। चिकन मां मंझंदि खां ई कढी रखियो, पहिरीं फ्रिज में रखियो, हाणे हिन महिल कढी ॿाहिरि थी रखां त राति ताईं इहे जेको आहे प्रॉपरली डीफ्रॉस्ट थी वेंदो। ऐं इहे हिते बसर बि कटे वई आहे हाणे ऐं हिन महिल मां वेंदमि ॿाहिरि कूंडनि खे पाणी ॾियणु। ऐं उनखां सवाइ ॿियो छा करे वई आहे, हिते सुरह जीरी बि साफ़ु करे वई आहे। असां पुलाव में या बिरयानी में सुरह जीरी ज़रूरु विझंदा आहियूं, चाहे उहो
पोइ चणनि जो पुलाउ हुजे, सब्ज़ियुनि जो हुजे, चिकन, मच्छी, गोश्त, छा जो बि पुलाउ हुजे, उन में असां सुरह जीरी ज़रूरु विझंदा आहियूं, छो त इहो सिंधी पुलाउ जो हिकिड़ो ईअं खणी सम्झो पुलाउ जो ॾाज आहे। उनखां सवाइ मूंखे टेस्ट न ईंदो आहे पुलाउ मां। सो हाणे हलूं था ॿाहिरि ऐं प्लांट्स खे ॾींदमि पाणी, छो त कल्ह बि सिर्फ़ु मां उन्हनि प्लांट्स खे पाणी ॾिनो हो जिन जी थोरी थोरी मिटी मथां सुकी वई, ऐं जिन जी मिटी आली आहे उन्हनि खे कल्ह मां छॾे ॾिनो हो। सो अॼु सभिनी खे पाणी ॾियणो आहे। सो हाणे प्लांट्स खे पाणी ॾियण जो टाइम अची वियो ऐं ॾाढी ख़ुशि थी थियां मां हिननि खे ॾिसी ॾिसी। ऐं इहो जुमिलो शायदि अलाए तव्हां ॿुधी ॿुधी बोर थींदा हूंदव, पर मूंखां बेअख़्तियार निकिरी वेंदो आहे। जॾहिं बि मां प्लांट्स वठी ईंदी आहियां न, मां चवंदी आहियां बसि हिननि खे ॾिसी वाक़ई सच में मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे, ऐं इहे जुमिला बेअख़्तियार निकिरी वेंदा आहिनि मुंहिंजे वात मां। ऐं इहे जिते हीअ बोतलूं टंगियल आहिनि, ही काठी तव्हां ॾिसो था, हिते कंहिं वक़्तु जेको हूंदो मुंहिंजो ही केजिस टंगियल हुया, इहे त मां लाथा आहिनि त वरी न आहिनि। ॿियो त हिन कोकीअ में हिते कुझु लॻियल हो जेको किरी पियो हवानि ते लुॾी लुॾी, त मां चाहियां थी त इहा बोतल जेका आहे न, बोतल वारो जेको हैंगिंग आहे प्लांटर, इहो हिते हणां ऐं केजिस जेके आहिनि उहे पंहिंजा साॻी जाइ ते हणां वापसि जिते हूंदा। हिते सुठा पिया लॻनि, बोतलूं बि हिते ई सुठियूं थियूं लॻनि, पर आख़िर शयुनि खे थोरो सेट बि करिणो आहे। सो इहो सभु पंहिंजी जाइ ते। ऐं हाणे मां मोटर हलाईंदमि, हिननि सभिनी कुंडनि खे पाणी ॾींदमि ऐं हमेशह वांगुरु ख़ुशि थींदमि। कुंडनि खे पाणी ॾेई आयमि ऐं हाणे हिते वेही मां कंदमि कटिंग। ऐं मूंखे अॼुकल्ह इहो हिते वेही कटिंग करणु आसानु थो लॻे, न त कंहिं ज़माने में मां डाइनिंग टेबल ते या इस्त्री टेबल ते कटिंग कंदी हुअसि, पर हाणे एॾी देरि बीहणु मूंखे मुश्किल लॻंदो आहे। इन करे मां हिते वेही पंहिंजे पलंग जी साइड ते कुर्सी रखी नंढड़ी, ऐं हीअ कुर्सियूं असां पंहिंजे ई लाइ वरितियूं आहिनि, ॿारनि जे लाइ न। सो ॿार बि ईंदा आहिनि त इंजॉय कंदा आहिनि, त हाणे मां हिते वेही कंदमि कटिंग। टे पहिरीं जी निमाज़ पढ़ण खां पोइ मां अची वई आहियां हिते किचन में ऐं पचायां थी पुलाउ। त मुंहिंजी तयारी हले थी पई। मूंखे अंदाज़ो न आहे त मां तव्हां सां केतिरी कचहरी करे सघंदमि अॼु, पर ॾिसां थी कुझु न कुझु कोशिशि कयां थी त टाइम कढी वठां। ऐं मां हीअ जेको पुलाउ पचाए रही आहियां, इन जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, ऐं मंझंदि जो जेका मां गोभी मटर पटाटा पचाया त उन जी रेसिपी बि अवेलेबल आहे। सो इन करे मां पंहिंजे व्लॉग्स में खाधे जूं तरकीबूं जेके न शेयर कंदी आहियां, छो त ऑलरेडी मौजूदु आहिनि। हाणे जीअं हिते मां सभु कुझु हिन थाली में विझी छॾियो आहे, पर जॾहिं वीडियो ठाहिणी हूंदी आहे कुकिंग जी, त हर शइ अलॻि अलॻि एहतमाम सां थोरी स्टाइल सां रखणी पवंदी आहे। सो बहरहाल हाणे असांजी इहा डिनर जी तयारी थी थिए। ऐं हिते हिन पासे सुराणे ते बीठी आहे जेका सलाद थी कटे, रायतो ठाहींदी, ऐं मां पुलाउ पचाईंदमि, त असांजो डिनर थी वेंदो रेडी ऐं असां यकीनन एंजॉय कंदासीं। घर जे पकल खाधे जो मज़ो ई को ॿियो आहे। ॿोड़ चाढ़े आई आहियां, जेसिताईं चिकन ऐं पटाटा थोरा अधु ॻरिया थींदा तेसिताईं मूं चयो त तव्हां सां कचहरी करे वठां। ऐं अॼु में सिलाई कोन थी, कटिंग थी वई काफ़ी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं छो त लंच बि मूंखे प्रॉपर ठाहिणो पियो, हूअं कोन को ॿोड़ बचियल हूंदो आहे त मूंखे सिर्फ़ु मानी पचाइणी हूंदी आहे, अटो सुराण ॻोहे वेंदी आहे। त अॼु भाॼी वरितमि, कटियमि, छिलियमि, पचायमि, हुन में मुंहिंजो काफ़ी टाइम लॻो ऐं काफ़ी सुस्ती बि तारी हुई। ज़ाहिर हर वक़्तु जेको आहे माण्हू एनर्जेटिक नथो रही सघे, पर मां पोइ बि कोशिशि कंदी आहियां त टाइम वेस्ट न थिए। ऐं जे त फजर ते सवेर ते उथां त मंझंदि जो बि कलाक खनि सुम्ही पवंदी आहियां, ऑटोमेटिक निंड वठी वेंदी आहे मूंखे। जीअं मां चवंदी आहियां त मंझंदि जी मानी मुंहिंजे लाइ 2 गोरियूं निंड जूं हूंदियूं आहिनि। लंच करण खां पोइ मतिलबु मुंहिंजो सवाल ई पैदा नथो थिए मां जाॻां, जाॻी वेंदी आहियां मां। इलाही दफ़ा कमु हुजे, को आयो वियो हुजे, असांखे केॾांहुं वञिणो हुजे त जाॻंदी आहियां मां, ज़रूरी न आहे त सुम्ही पवां, पर पोइ मज़ो न ईंदो आहे। पर जेकॾहिं टाइम हूंदो आहे, मूंखे फ़ुर्सत मिली वेंदी आहे, त मां लाज़मी लेटी पवंदी आहियां। ऐं को वक़्तु हूंदो हो जॾहिं मूंखे लॻंदो त मंझंदि जो छो सुम्हिजे, इहो त ज़ियान आहे टाइम जो, राति जो बि सुम्हूं था वरी ॾींहं जो बि सुम्ही पऊं, त वक़्तु त ज़ाया थी वियो, मूंखे एॾो अहसासु हूंदो। पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे, थकिजां थी त बसि चवां थी सभु कुझु छॾे सुम्ही पवां, आरामु कयां। पोइ कॾहिं निंड अची वेंदी आहे, कॾहिं न बि ईंदी आहे। बहरहाल ज़िंदगी गुज़री रही आहे, ज़िंदगी रवां दवा आहे, ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे, पंहिंजे ॾुखनि तकलीफ़नि, पंहिंजे बीमारियुनि, पंहिंजी पूरी नेगेटिविटी समेत ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे। असां ते पाण ते डिपेंड थो करे त असां उनखे गुज़ारण जो कहिड़ो तरीक़ो अख़्तियार कयूं था। त छा असां उनखे सिर्फ़ु ज़ियान था कयूं, या असां सिर्फ़ु पंहिंजे उन्हनि जेके बि नेगेटिविटी आहे उनखे था नज़र में रखूं, उनखे ॾिसी था पिया राति ॾींहुं सड़ूं ऐं पचूं, या असां उन में कुझु पॉज़िटिव ॻोल्हण जी कोशिशि कयूं था।
ऐं सच इहो आहे त ज़िंदगीअ में केतिरी बि नेगेटिविटी हुजे न, घणे खां घणी, तॾहिं बि पॉज़िटिव शयूं वधीक आहिनि असांजी ज़िंदगीअ में। सिहत आहे, तंदुरुस्ती आहे, हथ पेर अखियूं सलामत आहिनि, अकुलु सलामत आहे, उथी वेही ॻाल्हाए खिली खाई पी घुमी फिरी सघूं था, अलाह जी नेमतुनि खे इंजॉय कयूं था। ऐं पोइ जेकॾहिं कुझु मटीरियल्स असां वटि न आहिनि, अहिड़ियूं शयूं कोन्हनि असां वटि, त का ॻाल्हि न आहे। सिहत तंदुरुस्ती वॾी नेमत आहे, उनखां वधीक कुझु बि न आहे। ऐं हमेशह मुंहिंजो इहो ई हूंदो आहे, मां ॿियनि खे बि अगरि ॻाल्हाईंदी आहियां, पाण खां नंढनि खे, कंहिंखे नसीहत कंदी आहियां, कंहिंखे मोटिवेट करिणो हूंदो आहे, त मां उन्हनि खे इहो ई चवंदी आहियां त ज़िंदगीअ में इहो ॾिसो त पॉज़िटिव छा आहे, कुझु चङो छा थी रहियो आहे, छा कुझु चङो थी रहियो आहे, कुझु असां सां चङाई बि आहे, या सिर्फ़ु बुराई आहे, ॾुख ई ॾुख आहे, तकलीफ़ परेशानी आहे। त मां हमेशह इहो चवंदी आहियां सभिनी खे त इहो सोचो, इहो ॾिसो, इहो गौर कयो त सुठो छा थी रहियो आहे, चङाई कहिड़ी आहे तव्हांजी ज़िंदगीअ में, उन चङाई खे यादि रखो, उन चङाई खे वठी अॻिते वधंदा रहो, पोइ ज़िंदगी ॾाढी पॉज़िटिव ऐं सुठी गुज़रंदी। बाक़ी दुनिया ॾुखनि सुखनि जो घरु आहे, दुनिया दोरंगी आहे, दुनिया में ॾुख ऐं ख़ुशी, तकलीफ़, मुसीबत, परेशानी, कामयाबी, नाकामी, सभु कुझु हलंदो आहे गॾु गॾु, मुहबत, नफ़रत, सभु गॾु गॾु आहे। त कोशिशि कजे त जेके पॉज़िटिव शयूं आहिनि, जेको सुठो रुख आहे, सुठो पासो आहे ज़िंदगीअ जो, उन ते नज़र रखो, ऐं उन्हनि ख़ामियुनि खे, उन नेगेटिविटी खे जेकॾहिं तव्हांजे वस में आहे कुझु न कुझु, त उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हांजे वस खां चढ़ियल आहे त उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो, इग्नोर कयो, पाण खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो, पाण खे डस्टबिन न ठाहियो जंहिंमें सिर्फ़ु गंद भरिजी वञे, नफ़रत जो, साड़ जो, हसद जो, ॾुख तकलीफ़ जो, इन्हनि शयुनि खे हटायो पंहिंजी ज़िंदगीअ मां, ऐं कुझु बहितर कयो, मसरूफ़ रहो, त ॾाढो सुठो वक़्तु गुज़रंदो। इहो ई मां करे रही आहियां, इहो ई मां चवंदी आहियां, इहो ई मां कंदी आहियां, छो त कौल ऐं फ़ैल में फ़र्क़ु न हुजणु खपे। सो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे कौल ऐं फ़ैल में फ़र्क़ु न आहे, मां जेको कयां थी उहो चवां थी, ऐं मां जेको ज़ाहिर आहियां उहो ई मां अंदर में बि आहियां। त मुंहिंजे मिज़ाज में, मुंहिंजे शख़्सियत में, मुंहिंजो जेको बि अलाह मूंखे ख़लक़ियो आहे, उन में मुंहिंजा ॿ रुख कोन्हनि, मां जहिड़ी आहियां तहिड़ी अंदरां तहिड़ी ॿाहिरां। त जेको चवां थी उहो कयां बि थी, उहो तव्हांजे साम्हूं ई आहे, कोशिशि कयां थी त कुझु शेयर कयां। ऐं जॾहिं सुठा सुठा तव्हांजा कमेंट्स थी पढ़ां, जॾहिं पॉज़िटिव कमेंट्स था अचनि, त माण्हुनि खे मुंहिंजा व्लॉग्स ॾिसी तव्हांखे कमु करण जो शौक़ु पैदा थी थियो। किन चयो त उन्हनि पंहिंजा विसरियल हुनर जेके नज़रअंदाज़ कया, उन्हनि खे ॿीहर करण जी कोशिशि कई आहे, त यकीन कयो त मां ॾाढी ख़ुशि थी थियां। पोइ वरी मुंहिंजी नई से वीडियोज़ ठाहिण ते दिलि चाहींदी आहे। हालांकि सुबुह खां शाम ताईं मुंहिंजो रूटीन त साॻियो ई आहे, उहो ई सवेर उथणु, नाश्तो, कमकार, घर जो जेको थींदो आहे रोज़ जो, उहो ई आहे, उहो ई मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं जॾहिं खां अलाह जी कुदरत आहे त मूं व्लॉग्स ठाहिणु शुरू कया आहिनि डेली लाइफ जा, तॾहिं खां कोविड बि आहे ई आहे, वायरस जो बि ज़ोर हली रहियो आहे, त यानी मां किथे घणो ॿाहिरि वञी नथी सघां। हूअं बि मां फितरतनि मुंहिंजो मिज़ाज घटि निकिरण वारो आहे, मां घर में वेहणु वधीक ख़ुशि थींदी आहियां, घर में वेही पंहिंजी मर्ज़ी जा कमु करे, पंहिंजी मर्ज़ीअ सां टाइम गुज़ारे मां वधीक ख़ुशि थींदी आहियां। मुंहिंजी वॾे में वॾी तफ़रीह आहे त मां घर वेही टाइम पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ गुज़ारियां, पोइ चाहे मां हुन में लेटी पवां, का मूवी ॾिसां, कुझु किताबु पढ़ां, कुझु कमु कयां, शयूं ठाहियां, घर खे सजायां, कुझु बि। सो अलाह जो शुक्र आहे। बहरहाल तव्हां सभु पसंदि था कयो, इज़त था ॾियो, मान था ॾियो, तॾहिं मां बि हर रोज़ु वरी उथी नई सां कुझु न कुझु रिकॉर्ड कयां थी ऐं तव्हां सां शेयर कयां थी। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियोज़ वणनि थियूं त प्लीज़ ॿियनि सां शेयर कयो, त जीअं इहे वीडियोज़ घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुची सघनि। सो आबाद हुजो। हाणे मां वञी पंहिंजो प्लान जेको आहे फाइनल कंदमि डिनर जे लाइ, 8 थी विया आहिनि। सो इनशा ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।